बार जन्मल अम्मा जे पेट में हूंदो आहे चौबाज़ रस्ता बंद उते रोज़ी केर थो जे अल्लाह थो जे। वरी जन्मल जो ॿार पंहिंजे अम्मा जे पेट मां ॿाहिरि निकितो पेट जे अंदरि रोज़ी पई मिले नारे जे ज़रिए सां दाईअ चयो वारो कयो ब्लेट घुरायो वारो कयो ब्लेट घुरायो ब्लेट सां उन नारे खे कटे विधई वीचारो नंढड़ो ॿार दहों पियो करे चीखूं पियो करे ज़ुबानी हाल सां चए पियो या अल्लाह हिकिड़ो रोज़ी जो दरवाज़ो हो अॼु हिन दाईअ तो रोज़ी जो दरवाज़ो कटे छॾियो आहे हाणे त मूंखे ॾंद बि कोन्हनि जो मां मानी चॿाड़े सघां मूंखे त ॾाठूं बि कोन्हनि जो मां गोश्त खाई सघां या अल्लाह हाणे मुंहिंजे रिज़्क जो दरवाज़ो किथों थींदो अल्लाह से फरमाएसि मायूस न थी गमगीन न थी वहदैनाहुन नजदैन जेकॾहिं ने दाईअ तुंहिंजे रोज़ी जो हिकिड़ो दरवाज़ो कटियो आहे त मां अल्लाह तुंहिंजे अम्मा जे छातीअ में ॿ रोज़ी जा दरवाज़ा थो खोलियां खोलियईं हिकु दरवाज़ो दाईअ कटियो त ॿ दरवाज़ा दरवाज़ा त रोज़ीअ जा खोलियईं पर उन्हनि रोज़ीअ जे दरवाज़नि मां खीर जे चूसण जो बि सबक़ु ॾिनई सुभान अम्मा हूंदी आहे असांजी सिंध जी असांजी अम्मा जी जल जंहिं महिल पंहिंजे बच्चे खे थञ ॾींदी आहे त हिकिड़ो हथु हेठों ॾेई ॿियो हथु मथों पेशानी ते रखी हथ ऐं पेर उन जा बंदी तिंजणे में पोइ उनखे पंहिंजो बुबड़ो वात में विझंदी आहे वल्लज़ी क़द्दर फहदा अरे तुंहिंजी मां त रुॻो एतिरो कयो जो हिकिड़ो हथु हेठों ॾेई ॿियो हथु पेशानी ते रखी करे पंहिंजो बुबड़ो तुंहिंजे वात में विधई बाक़ी ही तोखे का सबक़ ॾिनो तेने अम्मा जे बुबड़े खे ज़ुबान जे मथों तारूं जे हेठों रखी करे चुस्कारो ॾींदे त खीर अची वेंदो अल्लाह साईं फरमाइने खीर जे चूसण जो सबक़ ॾियण वारी तुंहिंजी मां कान हुई मां अल्लाह हुयुसि सबक़ कान ॾिनो हुयो कि न अम्मा चवंदी आहे त हीअं चूस वरी ॿार जन्मल थोरो वॾो थियो वात में ॿ ॾंदड़ा आयसि ओचितो हिकिड़े ॾींहुं बुख जे करे तकड़ जे करे जो अम्मा खे छातीअ में चकु हईं त अम्मा खे बि कावड़ अची वई चमाट हणी करे खट ते उछलईंसि वीचारो नंढड़ो ॿार दाहूं पियो करे अम्मा मौली साहब ॾे मिस्री मोकिली त इहा मिस्री पढ़ी ॾे त ॿार मुंहिंजी जान छॾे मिस्रीअ ते जान न छॾियईं त लिपड़ियूं छातीअ खे वधी छॾियईं राति जो जेकॾहिं थन जे लाइ रोए पियो त हुनखे थञ त कान पई मिले रांदो अम्मा चमाटूं हणी करे सुम्हारेसि पई नंढड़ो ॿार पियो चवे या अल्लाह तूं त रोज़ी जा ॿ दरवाज़ा खोलिया हा अॼु त अम्मा उहे ॿई दरवाज़ा बंदि करे छॾिया आहिनि अॼु अम्मा त मिस्रियूं पई थी पढ़ावई अॼु अम्मा त चमाटूं थी हाणे मुंहिंजी रोज़ी जो दरवाज़ो किथों आहे अल्लाह से फरमाइसि मायूस न थी गमगीन न थी जेकॾहिं मां तुंहिंजे रोज़ीअ जा ॿ दरवाज़ा बंदि कया आहिनि त मां अल्लाह तुंहिंजे लाइ हाणे 4 दरवाज़ा रोज़ीअ जा थो खोलियईं वअंज़लना मिन समाइ माअन तहूरा आसमान मां बारिश जे ज़रिए सां हिकिड़ो रोज़ी जो दरवाज़ो फअंबतना बिही हब्बा ही जूअर ही बाजरी ही कणक ही सारियूं ही सब्जियूं ही ॿियो रोज़ी जो दरवाज़ो वइनबन वक़ज़बन वज़ैतूनन वनख़लन वहदाइक गुलबन वफ़ाकिहतन वअब्बा ही अंबन जा बाग सूफ़न जा बाग ज़ैतूनन जा बाग नारगिन जा बाग दारुन जा बाग ही सभु वरी टियों दरवाज़ो रोज़ीअ जो इतो थो खोलियईं वइन लकुम फिल अनआम लइब्रा नुस्कीकुम मिम्मा फी बुतूनिही मिन बैन फरसिन व दमिन लबनन खालिसन साइगा जेकॾहिं मां तुंहिंजे रोज़ी जा ॿ दरवाज़ा बंदि कया आहिनि हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे मेहन जो खीर पी तुंहिंजी मर्ज़ी आहे ढगनि जो खीर पी तुंहिंजी मर्ज़ी आहे ॿकरियुनि ऐं रिढुनि जो खीर पी सवें खीर जा दरवाज़ा तोखे खोले थो ॾियईं